नाज़रीन, सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात पई आहे। सिंध के सखर, खैरपुर, शिकारपुर, कंदकोट, रोड़ी, सालेपट, पनू, आकिल, कंदरा, सुल्तानपुर, ठकराटो, सुल्तानपुर, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। ओॾां कंदकोट में विज किरण सबब नौजवान हीरत गोलाटो फौत थी वियो आहे। ॿिए तरफ़ बलूचिस्तान में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। कोयटा, बारखान, पंजगोड़ ऐं ज़ोब में केतिराई घर डही पट पइजी विया आहिनि। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वसाइण वारो ताक़तवर सिस्टम बलूचिस्तान में मौजूद आहे। अॼु केच, हरडाई, बारखान, जाफराबाद, पशीन ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात पवंदी। पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी बरसात पई आहे। नाज़रीन, एक बार रवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। सिंध के सखर, खैरपुर, शिकारपुर, कंदकोट, रोड़ी, सालेपट, पनू, आगिल, कंदरा, सुल्तानपुर, ठकराटो, मियां साहिब ऐं ॿियनि शहरनि में बरसात बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। होॾां कंदकोट में विज किरण सबब नौजवान हीरत गोलाटू फौत थी वियो आहे। ॿिए तरफ़ बलूचिस्तान में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी आहे। कोयटा, बारखान, पंजगोड़ ऐं ज़ोब में केतिराई घर डही पट पइजी विया आहिनि। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसात वसाइण वारो ताक़तवर सिस्टम बलूचिस्तान में मौजूद आहे। अॼु केच, हरनाई, बारखान, जाफराबाद, पशीन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पवंदी। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी बरसात पई आहे।